वालेकुम दोस्तों, जीअं त उडार जे प्लेटफॉर्म ते दाख़िलाउनि जो सिस्टम जारी आहे ऐं जंहिं दोस्त खे दाख़िला वठणी आहे उहो दाख़िला हासिलु करे सघे थो ऐं सिंधीअ में पंहिंजी का बि जेका बि स्किल्स आहे उहा सिखी सघे थो। हेठि तव्हांखे ॾिसी सघो था स्किल्स ॿुधायूं वयूं आहिनि। ग्राफिक डिज़ाइन, एमेज़ॉन थी वई, अंग्रेजी, वेब डिज़ाइनिंग ऐं ॿिए मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके स्किल्स आहिनि उहे सिखी सघो था। ऐं फेसबुक ते साईं जिन जो ग्रुप ठहियलु आहे, तव्हांखे जेकॾहिं दाख़िला वठणी आहे त फारम जी लिंक जेका आहे उहा ओपन कयो ऐं हिन फारम में तव्हांखे मुकमल मालूमात मिली थी वञे। उन खां अलावा तव्हांखे फारम कीअं फिल करिणो आहे उहो तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। त फारम ते क्लिक करे सभ खां पहिरियां हिते पंहिंजो नालो लिखो, हिते पंहिंजे शहर जो नालो लिखो, हिते पंहिंजी एजुकेशन जेका तालीम तव्हांजी आहे, हिते पंहिंजो व्हाट्सअप नंबर लिखो, हिते ईमेल ॾियो पंहिंजी, हिते जेको तव्हांखे कोर्स सिलेक्ट करिणो आहे, पंहिंजो जंहिं कोर्स में तव्हांखे दिलचस्पी आहे उहो कोर्स सिलेक्ट कयो ऐं हिते तव्हां मतिलबु जंहिं वक़्तु तव्हां वांदा आहियो, जंहिं वक़्तु मतिलबु तव्हां मिसाल ॻाल्हि तव्हां शाम जो 3 खां 5 ताईं सिखणु था चाहियो, 5 खां 7 ताईं, 7 खां 9, जेको टाइम तव्हांखे मिले तव्हां उहो हिते सिलेक्ट करे सघो था। हिते तव्हां कोर्स जो बेसिक या एडवांस जेको कोर्स सिखणु चाहियो उहो सिलेक्ट करे सघो था। उन खां अलावा तव्हांखे फीस जेका आहे उहा 2500 रुपया पे करणी पवंदी, जेका उडार जी टीम खे पहिरियों चकर मतिलबु कोर्स स्टार्ट थियण खां पहिरियां तव्हांखे फीस पे करणी पवंदी, जेका जेसकैश ईज़ी पैसा जे ज़रिए तव्हां पे करे सघो था। उन खां अलावा पे करे पंहिंजी फीस जमा कराए पोइ जेको तव्हांखे मैसेज अचे ट्रांज़ेक्शन आईडीअ जो, उहा ट्रांज़ेक्शन आईडी तव्हां हिते जेको जेसकैश था कयो या ईज़ी पैसा उहो तव्हांजो मैसेज ईंदो, उहा ट्रांज़ेक्शन आईडी हिते तव्हां पंहिंजी जेका आहे उहा हिते हणी ऐं हेठि जेको आहे तव्हां पंहिंजे फ्रेंड वग़ैरह खे इनरोल करणु चाहियो था या न उहो लिखी तव्हां हिते सबमिट ते जीअं ई क्लिक कंदो तव्हांजो फारम जेको आहे सबमिट थी वेंदो दाख़िला लाइ। उमेद आहे कि जंहिं दोस्त खे सिखणी आहे, बेरोज़गार आहे, ऑनलाइन रोज़गार हासिलु करणु चाहे थो, उडार वटि अचे, का स्किल्स सिखे, इंशाअल्लाह उन्हनि खे रोज़गार हासिलु थी वेंदो।